अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिट्टू अरबा वाला मौजूद किस्सो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद पान नंबर 60। हुजूर अकरम करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असद बिन ज़रारा जे जिनके फरमायो ए आई ज़मीन मुंहिंजे लाइ ख़रीद कर। असद उन यतीमन खे चयो जिन जी उहा ज़मीन हुई, उन सां ख़वाहिश कई त उन्हनि चयो ही ज़मीन हुज़ूर अकरम करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नज़र आहे, क़ीमत जी ज़रूरत कोन्हे, लेकिन पर हज़रत हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आऊं बग़ैर क़ीमत ख़रीद करणु नथो चाहियां। आख़िर 10 अशरफनि जे एवज़ ख़रीद फरमायो ऐं उन में सिरूं तयारु करायूं, उन जी बुनियाद हेठि गहराईअ में खोटाई, पथरनि सां भराई ऐं असाबनि खे चयो मदीने जे दड़नि तां पथर खणी अचो। ख़ुदि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सां गॾु शरीक थियो। सैयद ख़ज़ीर रज़ी अल्लाह ताला जिन ॾिठो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु ॻरो पथर खणो पिया अचनि त सैयद ख़ज़ीर रज़ी अल्लाह ताला जिन अर्ज़ु कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ॾियो त आऊं खणी थो हलां। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इहो ॿियो पथर खणी अचो, ज़मीन जे बराबरि भरे पोइ उनखे सुरन जी भिट तमीर कई। कले ॾींहुं हज़रत सादिक अलैहिस्सलाम जिन खां रिवायत आहे त सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मस्जिद जी भिट पहिरीं हिकु सिर ते कई। जॾहिं मुस्लमाननि जी तइदाद वधी त ज़्यादा थी त माण्हुनि मस्जिद जे तोसीअ जी ख़वाहिश कई त वरी भिट ॾेढ सिर जी वेकिरी भिट कई वई। जॾहिं मुस्लमाननि जी तइदाद वधी त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे इस्तदा कई वई त वरी 2 सिरनि जी वेकिरी भिट कई वई। गर्मीअ जे ज़माने में जॾहिं उस जी शिदत थियणु लॻी, माण्हुनि अर्ज़ु कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾियो त असीं मस्जिद में छित ठाहियूं त गर्मीअ खां महफ़ूज़ थियूं। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इजाज़त ॾिनी त उन ते थंभा खजीअ जा उभा कया ऐं छिट ते काठियूं ऐं पन पटियूं गाह सां तयारु कई। उन जे साए में बसर कंदा रहिया। बारिश मींहं जी मौसम आयो त छिट टिमण लॻी त माण्हुनि ख़वाहिश कई त हिन ते मिटी विझूं त पाणी न टिमे। हज़रत हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त न, बल्कि काठीअ भरिसां काठी रखी करे मूं उन्हनि खे ॿधी छॾियो आहे, उन खां ज़्यादा नथो करे सघां। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मस्जिद हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहलत ताईं अहिड़ी तरह क़ाइमु रही ऐं जेसीं ताईं छिट कोन पई आहे उन जी भिट माण्हूअ जे कद ताईं हुयूं। उन जी भिट माण्हूअ जे कद ताईं हुयूं। जंहिं भिट जो सायो हिकु हथु जॾहिं भिट जो सायो हिकु हथु थींदो हुयो त ज़ुहर बजाणींदा हुआ ऐं जॾहिं 2 हथ सायो थींदो हुयो त निमाज़ असुर अदा कंदा हुया। शेख तिब्रिज़ी ऐं ॿियनि मुहदिसनि खां रिवायत आहे त जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद जे तमीर खां फ़ारिग़ थिया त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहल बैत ऐं तमामु मुहाजिरीन उन मस्जिद जे चइनी तरफ़नि खां घर ठाहे उन हिकु घर जो खट छिकियो, उन जो दरवाज़ो बि मस्जिद तरफ़ खोलियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन घर भरिसां बराबरि में हज़रत अली अमीरुल मोमिनीन जो घर बणायो, उन जो दरवाज़ो बि मस्जिद जे तरफ़ क़ाइमु फ़रमायो।
माण्हू घरनि मां निकिरी मस्जिद में ईंदा हुआ। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िर हज़रत जबरील अलैहिस्सलाम नाज़िल थियो ऐं चयो या रसूलल्लाह, ख़ुदा तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हुकुम ॾिनो आहे त जिन माण्हुनि मस्जिद मां दरवाज़ो क़ाइमु कयो आहे उन्हनि खे चयो त उहे दरवाज़ो बंदि कनि, कंहिं हिक जो बि दरवाज़ो मस्जिद जे तरफ़ बाक़ी न रहे, सवाइ तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हज़रत अली मुर्तज़ा जे दरवाज़े जे। इहो ॿुधी जनाब हमज़ो रज़ी अलाह ताला जिन चयो आऊं ख़ुदा ऐं रसूल जे करे उन अमर ते राज़ी आहियां ऐं मूंखे मंज़ूरु आहे